वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु भेरो ॿीहर ॿोॾि मुतासिरनि जी मदद जी अपील करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॾे तोड़े परॾे में रहंदड़ सरहदी वारा ॿोॾि मुतासिरनि जी मदद कनि। मुल्क में बरसात सबबि तबाही वॾी थी आहे, माण्हुनि जो वॾो नुक़सानु थियो आहे। मदद करणु असांजो फ़र्ज़ु आहे। NDMA ऐं ॿिया इदारा गॾिजी कमु कनि। वज़ीर आज़म रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। कराची समेत सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सुबुह सां ई किथे हल्को त किथे ज़ोराइतो मींहुं। नॉर्थ कराची, औरंगी टाउन, नॉर्थ आसफा, सऊदाबाद, एयरपोर्ट, शाह फैसल कॉलोनी, कोरंटी में वक़्फ़े सां मींहुं। सिंध जे अक्सर इलाइक़नि में 25 अगस्त ताईं मींहुं जारी थियण जो इम्कान। हैदराबाद, मीरपुर ख़ास, नवाबशाह ऐं ॿिनि इलाइक़नि में वक़्फ़े सां मींहुं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। खैरपुर, दादू, कंडियारो, मटियारी, बदी समेत ॿिनि इलाइक़नि में ॿोॾवारी सूरतहाल। हज़ारे घर बही पिया। माण्हुनि जे लखनि रुपयनि जो सामान बरसाती पाणी बर्बाद करे छॾियो। सिंध सरकार सूबे में अॼु ऐं सुभाणे तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि में घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण समेत धारदार वाक़िअनि हादसनि में 8 ॼणा हयातुनि लाइ वेठा, केतिरा ई ज़ख़्मी। कंदकोट वेझो ॻोठ प्यारू सबसोई में घर जी छिति किरण सबबि 5 ॿारड़ा दॿिजी पिया, 3 फौत, 2 ज़ख़्मी। हयातुनि लाइंदड़नि में 7 वरियनि जो वई, 5 वरियनि जी रहमत ऐं 3 वरियनि जी नुसरत शामिल। मीरपुर ख़ास जो ॻोठ सैयद बचल शाह घर जी छिति रही पई, नीगर कमलेश कम्बिलो, सिंध सवालदेन ज़ख़्मी। घोसपुर वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद नसीराणी में घर जी भिति किरी पई, ॿारड़ो एजाज़ उबाई अजब शिकार। सारे पटल ॻोठ कड़ी में वॼी किरण सबबि नीगर असद मला हयातुनि लाइ वेठो, संदसि 20 ज़ख़्मी। दादू, राची डेरे ऐं रेती में घरनि जूं भितियूं ऐं छितूं किरण सबबि औरतूं ऐं ॿारड़ा समेत केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया। मदेसी में घर जी छिति किरण सबबि औरत सां ॾिनो। जोंगल में भिति किरण सबबि 3 वरियनि जी ॿारड़ी हयातुनि लाइ वेठी। हैदराबाद, सखर, खैरपुर, लाड़काणे, मिठी, मटियारी, नौशेरो फिरोज, शेख बनज़ीराबाद में अधु वधीक मींहं जो इम्कान। पडीदन, घोटगी, उमरकोट, इस्लामकोट, मीरपुर ख़ास में बि मींहुं पइजी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि कराची, टंडिहलैया, टंडे मोहम्मद खान, बदी, ठटे ऐं सिजावल में वॾो मींहुं पवंदो। कितने सारे घरों का नुकसान हुआ है, सारे के सारे फसलें तबाह हो चुके हैं। हमने रिक्वेस्ट किया है कि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के जहां जहां मुतासरीन है वहां हम उनको बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के थ्रू रिलीफ पहुंचा दें। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ा नई तेरे शिदातपुर, सिजावल, चड़ेजो ऐं बहराम जे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो। पड़ी वज़ीर मुतासिर सां मुलाक़ात करे खैन मसला मालूम कया। बिलावल भुट्टो ज़रदारी कम शिदातपुर में बरसाती तबाहकारियुनि जे हवाले सां इजलास की सदारत कई। हुकूमत मुतासिरनि खे ॾुखी घड़ी में अकेलो न छॾींदी। माण्हुनि जे बेघर थियण ते ॾाढो ॾुख पहुतो आहे, संदन ख़्यालु रखियो वञे। पीटी चेयरमैन खे लाॻियल इंतज़ामिया खे हिदायत। अॻूणे सिरासी पुलिस ज़रदारी जो चवण आहे त चइनी सूबनि में बरसातनि सबबि हंगामी सूरतहाल आहे ऐं ॿिन्ही सूबनि जो आवाम असां ॾांहुं वधी रहियो आहे। तंहिं करे सभिनी खे सियासत छॾे मुतासिरनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। गुड्डू वटि सिंधु नदीअ में पाणी जी सतह में लात। गुड्डू बैराज वटि मथाहीं दर्जे जी ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार। पाणी जो मथां वेकिरो 5,44,347 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 5,42,670 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। टिल कंट्रोल रूम मौसूल बैराज वटि पाणी जी सतह में घटिताई आई आहे। इलेक्शन
ट्रिब्यूनल पीटीआई चेयरमैन इमरान खान के इन 108 फैसलाबाद तौर जुड़न की इजाज़त दी छॾी। इलेक्शन ट्रिब्यूनल इमरान खान सां नामज़दगी कागज़ मंज़ूर करे वरिता। इलेक्शन ट्रिब्यूनल इन 108 बाबति रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो कलदम करार ॾेई छॾियो। सेशन कोर्ट इस्लामाबाद में पीटीआई अगवा शहबाज गिल खिलाफ बगावत केस की ॿुधणी अची रही है। शहबाज गिल के दीनीअ जी जिस्मानी रिमांड पूरी थियण बाद केस अॼु अदालत में पेश। शहबाज गिल की जिस्मानी रिमांड दौरान जांच बाबति अदालत के आगाही ॾींदे शहबाज गिल खिलाफ गैर कानूनी हथियार रखण जो केस दाख़िल। पुलिस शहबाज गिल के जुडिशियल मजिस्ट्रेट की अदालत में पेश कंदी। मुल्क में कोरोना के वजड़ा हयातुनि में वेठा। सेजी क़ौमी इदारे एनएच मौजूदु मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना से 278 नवा केस साम्हूं आया। मुल्क में कोरोना की पखे की शरह 1.76 रिकॉर्ड कई पई। इलाज हेठि कोरोना के मरीजन में 118 मरीजन की हालत गंभीर हुई है। आईन में बटोरे भरिसां 32 वरीह जे नौजवान जो लाश हथायो। नौजवान की सुञाणप सां शुरू तो टी इतलाती पुलिस पहुंची लाश ज़रूरी घुरिजूं पूरो करण लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नौजवान जे वासन मूजिबि संदन माइटनि सां तकरार हलंदड़ आहे ऐं खेनि शक आहे त नौजवान खे क़त्ल कयो पियो आहे।